अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या बरकत बलोच ऐं तहां ॾिसी रहिया आहियो KTV न्यूज़। अॼु जो प्रोग्राम मुनफ़रिद लेकिन मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां सोचण ते मजबूर करण जहिड़ो प्रोग्राम आहे। अॼु त न त सियासत जे हवाले सां आहे, न ई विरासत जे हवाले सां आहे, न ई ज़मीनी तकरार जे हवाले सां आहे, पर अॼु जो प्रोग्राम हिकु अहिड़ी औरत सां आहे जेका हिन वक़्तु पंहिंजे लाइ त परेशानी जो सबबु बणियल आहे, पर कंहिं ॿिए जे लाइ बि आहे। ऐं मथसि केतिरा ई इल्ज़ाम आहिनि, मथसि केतिरियूं ई ॻाल्हियूं थियनि थियूं, मुहावरा थियनि था। अॼु असां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उन जी इहा जेका ज़िंदगी आहे ऐं पूरे शहर में इलाइक़नि में जेके इल्ज़ाम तराशियूं बि आहिनि त उन जे पुठियां असुलु कहिड़ा मुहरक हुआ, कहिड़ा कारण हुआ, उन बाबति संदसि ज़िंदगी बाबति ॼाणण जी कोशिशि कई आहे त जीअं संदसि ज़िंदगी खे माण्हुनि ताईं पहुचाए सघिजे ऐं उन जो जेको असुलु मसइलो आहे उहो आहे छा, छो त मुख़्तलिफ़ अंदाज़ में केतिरा ई माण्हू इन सां मुतासिर बि थियनि पिया, उन्हनि जी हिकिड़ी ज़िंदगी ते असरु बि थिए पियो। असां तव्हांखे भलीकार चऊं था। नज़ीरा शेख साहिबा, जंहिंखे आम तौर ते मासी नज़ीरा बि चयो वेंदो आहे, डायरकी शहर में हिननि जो तालुक़ु आहे। असांखे पहिरें इहो त ॿुधायो त तव्हां ते इलाही इल्ज़ाम लॻनि था, तव्हांजे बारे में ॻाल्हियूं थियनि थियूं, त हीउ सभु कुझु जेको आहे तव्हां छो मजबूर थियो, कंहिं मजबूर कयो, ऐं हीअ जेके पैसे जी तव्हां मुसलसल कमाइण जी कोशिशि कंदा रहियो सही तरीक़े सां या ग़लति तरीक़े सां, त इन जो सबबु कहिड़ो हुयो? असांजा जेके नाज़रीन आहिनि या जेके आवाम आहे उन्हनि खे ॿुधायो त तव्हां छो मजबूर थियो ऐं हीअ जेकी ज़िंदगी तव्हांजी इल्ज़ाम तराशियुनि जे वर चढ़ियल आहे त उनजो मुहरक कहिड़ो आहे? मासां इहो मासां सार्जन खे रहियो कयो कॾा रधियो रहियो गॾा मिसाल जे ॿार ग़लति कमु करे थो, ग़लति ॻाल्हि करे थो, मां हिनखे घणो सम्झाईंदी आहियां, ॻाल्हि कंदी आहियां। मासां कूड़ ॻाल्हाईंदो, 24 कलाक कूड़ ॻाल्हाईंदो, मां हिनखे चवंदी आहियां मासां कूड़ न ॻाल्हायो कर, ठीकु आहे। मां सारी ज़िंदगी तुंहिंजे सहारे थियां, अलाह जे सहारे थियां, तूं मूंखे जे सटे में मां कंहिंजे इंतज़ार में कयां, मूंखे हर को मेणा ॾींदो, हर को ॻाल्हियूं कंदो आहे। अॼु परायो पुटु तोखे सटियो आहे, तूं उन जॻह तूं उन जे कॾ लॻी आहीं। हाणे मां इन जे करे मां पंहिंजे बच्चनि सां विञाई विड़ायुमि, मुंहिंजे बच्चनि खे कुटवायुमि, इन जे पीउ खे कुटवायुमि, इन से शख़्स जे करे। हाणे उहो शख़्स मूंखे जेको दर बदर करे सटियूं हले वेंदो आहे, कंहिं महिल काॾे हूंदो आहे, कंहिं महिल काॾे वेंदो आहे, मुंहिंजो फ़ोन बि न खणंदो आहे, न ॻाल्हाईंदो आहे, न उहा ॻाल्हि कंदो आहे, मां तुंहिंजो नंबर न खणंदमि, तुंहिंजी कॉल न खणंदमि, हीअं न कंदमि। मूंखे ॾाढो मजबूर कयो अथसि, मां छा कयां, मां वञा काॾे कहिड़े पासे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंखे इन बाबति बि आगाह कयो त हीउ जेको तव्हांजो तालुक़ु हुयो, तव्हां पाण अॼु एतिराफ़ कयो था त हिकिड़ी तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां पहिरें बि प्रोग्राम खां पहिरें जेके डिटेल ॿुधाई त कंहिं शख़्स सां तव्हां जो हिकिड़ो रिश्तो जुड़ियो, जंहिंखे मोहबत चइबो आहे, जंहिंखे प्यारु चइबो आहे। यकीनन 15 साल अॻु में तव्हांजी एज बि जेका आहे माशाल्लाह नौजवान हूंदव, त हाणे जेके उमिरि जे पोएं हिसे में आहियो, त इन हिसे में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं उन शख़्स जे लाइ मुश्किलातूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं जंहिं अॼु तव्हां सां बेवफ़ाई कई आहे? मां त हर कुर्बानी हुनखे ॾिनी आहे, हर शइ ॾिनी आहे। मां पंहिंजो एतिरो वञी करे पंहिंजे घर भातियुनि खां बि प्यारो मंगदी हुअमि, हर शइ कंदी हुअमि, मुंहिंजी इज़त ॾींदी हुअमि, हर शइ ॾींदी हुअमि। उन में दगाई आहे, मां में दगाई न आहे। मां औरत आहियां, मां औरत दगाई करे सघंदी आहियां, मां औरत दगाई न करे सघंदी आहियां। उहो हर वक़्तु मां सां दगाई कंदो आहे, हर वक़्तु मां सां चोराखारी जीअं हूंदो आहे, कीअं हूंदो आहे ईअं बसि मां सां ईअं 2 नंबरी मां सां बसि। अॻे न हुयो, हाणे मां सां 2 नंबरी करे थो, हर शइ करे थो, कंहिं महिल कीअं कंहिं महिल कीअं, मां सां नज़दीकी कई वञे थी। मां अपील कयां थी, हर माण्हू खे अपील कयां थी, मां न्याणी आहियां, तव्हांजी सिंध जी न्याणी आहे, मां सां हक़ थियो वञे। अच्छा, तव्हां चओ था त मां तव्हांजी न्याणी आहियां, त इहो ॾिसो तव्हां पंहिंजे ज़ाविये सां त ग़लति कमु कयो, हिकिड़ो तालुक़ु रखियो, तव्हां इहो बि ॿुधायो त तव्हां पंहिंजे मुड़ुस खे बि छॾियो, त इहो त मुआशरती तौर ते तव्हां ग़लति कमु कयो, त उन ग़लति इन पंहिंजी ग़लती जो त तव्हांखे अहसासु हुजणु घुरिजे। हाणे जेकॾहिं उहो माण्हू तव्हां सां नथो हलणु चाहे या हिकिड़ो तव्हांजो जाइज़ या नाजाइज़ जेको बि तालुक़ु हुयो नथो रखणु चाहे, उनजी पंहिंजी ज़िंदगी आहे उहो गुज़ारणु चाहे थो, त तव्हां उनखे फोर्स छो था कयो? उन मां हथु कढो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो न। मां हुनखे छो हथु कढां? हुनखे हथु कढंदमि कोन, जेसि तक हुनजी ज़िंदगी आहे, जेसि तक मुंहिंजी ज़िंदगी विढ़ंदा त पिया, कंदा त पिया, मां हुनखे छॾींदमि कोन। मुंहिंजो मुड़ुस को धोखो आयो, मूंखे मुड़ुसु विढ़ंदो, जहिड़ो कंदो, मां इन जे करे मुड़ुस को तलाक वठी, मां इन सां सिट थी वियमि, इन सां ॻाल्हि मुंहिंजे प्यार मां वतन सां थी वियो, हर शइ इन सां थी वई। मां चयो बाबा ठीकु आहे, मुंहिंजे घर जो भाती आहे, मां हाणे हिनखे न छॾे सघंदी, इंसान जो प्यार सिक दिलि आहे। न त पोइ जेकॾहिं एॾी सचाई हुई, तव्हां हुनजे लाइ तलाक बि वरिती
ऐं उन खां पोइ उनखे त तव्हां सां निकाह करणु घुरिजे आहे, शादी करणु घुरिजे आहे, त एतिरो आसरे में तव्हां छो रहियो? तव्हां महसूसु कयो आहे न त 15 साल बसि इन जे करे इहो मूंखे धोखे में रखियो आयो। बसि धोखे में जे इंसानु हूंदो आहे, बसि धोखो रखियो। अॼुकल्ह औरत खे कहिड़ी ख़बर त मर्द छा कंदो आहे छा न कंदो, बसि धोखे जो नुक़सानु मां खाधी वेठी आहे इहो। अच्छा, तव्हांजे मथां इहो बि इल्ज़ाम आयो त तव्हां ग़लति कमु करे बि उनखे पैसा ॾियो पिया, उनखे उनजी सपोर्ट कयो पिया ऐं उनखे माली मदद कयो पिया। त तव्हां इहो थोरो असांखे किसो ॿुधायो त एतिरा मजबूर थी वियो जो तव्हां पंहिंजो सभु ग़लति कमु करे, हिकिड़ी क़िस्म जो तव्हां ते इल्ज़ाम बि हुयो त तव्हां जेको आहे डहरकी जे कंहिं इलाइक़े में तव्हां ते फहाशी जे अॾे हलाइण जो बि इल्ज़ाम लॻो, त तव्हां चयो त मूंसां मजबूरियूं आहिनि। त आख़िर इहा मजबूरी त न हुई जो तव्हां उहा पेमेंट खणी करे उन माण्हू खे ॾियो पिया? बसि असां उनखे घर जे भाती सम्झोसीं। असां चयो असां सां बेवफ़ाई त न कंदो, असां त पंहिंजी दिलि ते वियासीं न बाबा, असां सां सचो आहे, सचो रहंदो, असांजी सची मोहबत हुई, सचो प्यार हो, असांजी उहो ग़लति शइ त न हुई न। पर उनखे हाणे ग़लति शइ में अची वियो आहे त उन ग़लति शइ जो मसइलो हल थियो वञे। अच्छा, इहो ॿुधायो त हिन वक़्तु तव्हांजी जेका जाइज़ या नाजाइज़ तरीक़े सां कमायल रक़म जेकी आहे तव्हां ॿुधायो, ऐं ॿियनि शयुनि खां हटी करे त केतिरा पैसा उन शख़्स ॾांहुं हूंदा? पैसा त मुंहिंजा पैसा 2-2.5 लख खाई वियो, बसि उहो क़ुर ते खाई वियो, क़ुर ते हथ रखे मां पैसा तुंहिंजा मां वटि न आहिनि। मां चुप करे ठीकु आहे, कसम खणी मां हर शइ ख़तमु करे छॾी। बाक़ी इहो मूंखे ख्वार ख़राबु पंहिंजे ज़रिए करे मिटनि माइटनि में कयो त हर शइ कई त इहो चवंदो मूंखे छॾे वेंदी, छॾे कोन वेंदा। जेसि तक मुंहिंजी ज़िंदगी आहे न इहो शादी करे सघंदो आहे, न इहो मिसाल को जीअण जहिड़ो बि हिनखे छॾींदमि। जेसि तक ज़िंदगी मुंहिंजी आहे इंसान जहिड़ा हलंदो, जो ठाह में अची वियो ठीकु आहे, न आयो त ॿियनि जो मिसाल शादी कई, शादी वारी माई खे बि नुक़सानु ॾींदमि, इन खे बि नुक़सानु न। तव्हां ॾिसो, हीअ तव्हां जेका नुक़सान वारी ॻाल्हि कई आहे, त छो त उनजी पंहिंजी ज़िंदगी आहे, उहो कंहिंसां शादी करे सघे थो, उनजो राइट आहे। ऐं तव्हां मुसलसल उनजे ख़िलाफ़ जेकी आहे मुख़्तलिफ़ मीडिया ते वञो पिया, ज़ाहिर आहे उनजी बि शहर में या इलाइक़नि में उथण वेहण हूंदो, उनजी कम्यूनिटी हूंदी, उनजी बिरादरी हूंदी। त मोहबत जो इहो तालुक़ त न आहे जो तव्हां उनखे बदनाम कयो, तव्हां उनखे विसारे छॾियो। अगरि उन तव्हांखे विसारे छॾियो आहे त न विसरंदो, असां न कीअं सटियूं उनखे, सारी ज़िंदगी जो गुज़ारियो त उनखे कीअं सटियूं। मां सां एतिरी दगाई कई त ॿी पढ़ाई जाई कयो, खटियो खवाईंदो न खवाईंदो, खटियो पढ़ाई। जेसि तक मुंहिंजी ज़िंदगी आहे न शादी करे सघंदो आहे, न ॻाल्हि करे सघंदो आहे, मां मरी वञा पोइ पंहिंजा भाग त बाक़ी जींदी आहियां त मां हिनखे न शादी करणु ॾींदमि, न रिश्तो करणु ॾींदमि। ॻाल्हि कंदमि ठीकु आहे, मां सां निकाह कंदो, शादी कंदो, मां हुनखे हथ सां परणाईंदमि। जो हुनखे बचनि जी ज़रूरत आहे, जो न कंदो त सारी ज़िंदगी ईअं वेठो रहंदो। मुंहिंजी जेसि तक ज़िंदगी आहे इंसान ईअं जहिड़ा रहंदा, ईअं हल विढ़ंद रहंदी रहंदी। अच्छा, मोहबत में हिकिड़ो फोर्स त न थींदो आहे, ज़बरदस्ती न थींदी आहे मोहबत में, कॾहिं बि इहा शइ न थींदी आहे त तव्हां कंहिं माण्हू ते ज़ब्त पंहिंजो कयो, उन माण्हू खे पंहिंजी गिरफ़्त में आणण जी कोशिशि कयो, त हीअ त तव्हां सरासर जेको आहे पंहिंजो मोहबत में इंतकाम पिया वठो। त हाणे उन मुंहिंजी ज़िंदगी अगरि 15 साल बर्बादु कई आहे त मां उनखे न शादी करणु ॾींदमि ऐं न किथे रहणु ॾींदमि। त उन जे दौरान त तव्हांखे बि नुक़सानु अची सघे थो। त उनजी ज़िंदगी त उनखे उन पंहिंजी ज़िंदगी त तव्हां बर्बादु कई आहे, पर उनजी ज़िंदगी बि त बर्बादु थिए थी न। उनजा ॿार बच्चा फैमिली माशाल्लाह। मुंहिंजा ॿार बच्चा न आहिनि, मुंहिंजा ॿार बच्चा आहिनि, मां बि ॿारनि वारी आहियां। मूंखे जो ज़िंदगी तबाह कई त मां ॿारनि वारी हर शइ, उनखे पंहिंजा ॿार नज़र था, मां ॿारनि वारी न आहियां। मां जंहिंजे सारे त बच्चा सटे मां जे कॾहिं लॻी आहियां, त मां बि ॿारनि वारी आहियां न। इनखे पंहिंजा ॿार नज़र था पिया आहिनि, मुंहिंजा ॿार न नज़र था, मुंहिंजी ज़िंदगी न लॻंदी पई अथसि। आख़िरी मुंहिंजा जेतिरा 15 साल मां असांजो रहियो खाधो पीतो अथसि, जो मां हाणे हिनखे छॾे ॾियां त मां हिते बेगरत कोन्हे। मां हिनखे जिते किथे मां हिनखे ख्वार ख़राबु बेहतर इहो त महिरबानी करे पंहिंजो मां सां सिट थी वञे, ठीकु आहे। जो न थींदो पिछाड़ियो पोइ मर्द घर ई हिन सां जहिड़ो हलंदो पियो रहंदो पियो, इनखे छॾूं मां बि कोन आहियां। उहो बुढो आहे, मां शेख आहियां। वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं कमर्शियल ब्रेक खां पोइ नज़ीरा शेख सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। ऐं हीअ इंतिहा जेको मुनफ़रिद प्रोग्राम आहे, मुनफ़रिद कहाणी आहे, जंहिंजो अंत ॾाढो ॾुखियो थो नज़र अचे। हिन कमर्शियल ब्रेक खां पोइ नज़ीरा शेख सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो।